सत्संग चेबो सत्य जो संग। भगवान न चयो, परमात्मा न चयो, ईश्वर न चयो, अल्लाह न चयो, गॉड न चयो, सत्य। सत्य जो संग, सत्य इन करे चयो जो अगर मां भगवान चवंदुसि तो तव्हांजो ध्यान कंहिं व्यक्ति में हली वेंदो और सभिनि जो ध्यान प्राय व्यक्ति में हली वेंदो आहे। कोई भगवान माण्हू, कोई भगवान माण्हू कान्हे। हाणे कहिड़ो माण्हू हूंदो जेको असांखे सुख ॾींदो, दुख ॾींदो, सृष्टि हलाईंदो, मगज़ कमु न करेसि। कहिड़ो बि माण्हू हुजे, चाहे हिकु माण्हू कहिड़ो बि हूंदो, कृष्ण बि हो त असांजे बराबरि परमात्मा हुनखे चऊं पिया। बाक़ी कृष्ण बि जेको अर्जुन खे ज्ञान ॾिनो उहो ईअं पाण खे परमात्मा न चई। छा चई? मांजे शरण अच, मां केरु आहियां? परमात्मा उहो आहे जेको सभ में व्यापक आहे। सर्व धर्मानु परित्यज, सभिनी धर्मनि खे त्यागे करे, सभिनी धर्मनि में द्वैत। धर्म न थींदा आहिनि, धर्म थींदो आहे। धर्मनि में झगड़ो आहे, अलॻि नाम आहे, रूप आहे, हे असांजो, हे मुंहिंजो। परमात्मा अहिड़ी शइ ई न आहे जो कंहिंजी ईअं मिल्कियत हुजे। वो तो समिष्टि आहे, चाहे मुस्लमान हुजे, चाहे ईसाई हुजे, चाहे यहूदी हुजे, चाहे बुद्धी हुजे, चाहे जैनी हुजे, चाहे हिंदू हुजे, ये सिंधी हिंदू सभु हिकु आहे। इनखे परमात्मा चइबो आहे। परमात्मा कोई मथे वेठो आहे छा? ईअं माण्हुनि खे हलाए थो पियो, जीव जंतुनि खे खाराए थो। सभु हिते ई जीव जंतुनि में उहो ई आहे, हिकु ई सॼो व्यापक आहे, जेको गुरु नानक हीअं एक ओंकार, एक ही परमात्मा जे सत्य साईं बाबा, साईं बाबा है, उनजो भी हिकिड़ो ही मां ॿुधो आहे। सबका मालिक चवंदा आहिनि न, सबका मालिक। इन जी कथा ईअं थी गुज़री आहे। हिकिड़ो इनखे मस्जिद में हिकिड़ो माण्हू जेसिताईं उनजे पेरनि ते हथ न रखे तेसिताईं रोटी न खाईंदो, तेसिताईं रोटी न खाईंदो हुयो। हुनजो नियम हुयो, मां जेसिताईं साईं बाबा खे हथ न लॻाईंदुसि मां रोटी न खाईंदुसि। पोइ साईं बाबा ॾिठईं भीड़ में, केॾीमहिल सुबुह खां शाम थी वञेसि, हुनखे एॾी अंदरि अचण में टाइम ई न मिले, एॾी भीड़। पोइ साईं बाबा सम्झी वियो, चई हे भरिसां हे मूंखे ई थो ॾिसे। असली परमात्मा ईअं न आहे, कंहिं हिक में आहे। जे परमात्मा जो तुंहिंजो भाव ऐं प्रेम निकिरे, जिथे अखियूं ॿूट, तूं जिथे आहीं उते परमात्मा आहे। परमात्मा त तो में ई वेठो आहे। तो में भाव जेॾीमहिल बि निकिरे, जिथे बि मां सिर झुकायां उते क़ाबू आहे। परमात्मा इहो आहे। जे भरिसां मूंखे थो ॾिसे, सॼो ॾींहुं बुख ते, चईंसि यार हाणे तूं हीअं कर, हिते न ईंदो कर, मां ॾे न अचु। चई पोइ मां रोटी कीअं खाईंदुसि? चई मां तो ॾे ईंदुमि, मां तो ॾे ईंदुमि। साईं बाबा चईसि तोॾे मां ईंदुमि न, तूं हेॾे न, तव्हां ईंदव पर सुञाण जां, तूं रोटी करे रखो, मां रोटी बि खाईंदुमि पर सुञाण जाए मूंखे। हाणे माता शब्द चई न, वो सभ में आहे, जाते काथे आहे, पर सुञाणे कोई सुञाणे। तव्हांखे की न सुञाणे? बसि एतिरो ई चवां, तूं सुञाण जाए, मां सुभाणे ईंदुमि अमुक टाइम ते तूं रोटी पाणी करे रखजांइ। चई साईं मां त भोजन ठाहे रख। हे भोजन ठाहे करे ॿिए ॾींहं ते ईअं वेठो इंतज़ारु पियो करे, चए पोइ ईंदो फर्स्ट क्लास भोजन ठाहे रखी। खोड़ देरि खां न हिकिड़ो ॼणो आयो, ॾिठईं भरिसां हिकिड़ो हीअ आयो आहे, हेॾो कोड़ी धप पई थी अचेसि।
कोड़ सॼे लिंगन में ॾिसी करे चई बेटा हे आयो आहे डप थी अचे भई चई हल त हितो हल मां ॾिसां ई ईंदो वञ तूं भॼाए कढीसि सॼो ॾींहुं थी वियो कोई न आयो वियो वञी करे चई साईं हिन महिल ताईं रोटी न खाधी त मां तव्हां चई करे कूड़ कयो चई भाई मां आयो मैं तो सुञाण तोखे चयो मैं सुञाण चई तव्हां आयो जो तोखे मां पहिरियों ई चयो मैं सुञाण याद कर कोई आयो अरे तो कोड़ी हुयो तोखे मां पहिरियों ई चयो मैं मूंखे सुञाण वरी चईंसि चङो मां हाणे सुञाणींदुमि तव्हांखे चई चङो ॿिए ॾींहं ते बि रोटी करे वेठो मस्तु चई ईंदो 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 ॾिसे पियो वेठो कोड़ीअ खे भई कोड़ी बि ईंदो मां खाराईंदोमांसि पर उन गलीअ में कॾहिं कुतो न आयो हीअ गली आहे हिते त हूंदा पर उते कुतो कॾहिं न आयो आयुसि कुतो चई साईं त न आयो आहे पर कुतो हींअर सूंघेसि पियो वेठो कई लठ ऐं ॿ लठियूं हुयूंसि बजाए कढीसि कोई न आयो वरी वियो चई साईं तव्हां छा था कयो पिया चयो तोखे मां चयो मैं सुञाण चयो त कोई न अची ॿ डंडा बि हयां थी अड़े हे छा आहे पहचान जी ॻाल्हि जीअं कोई अहिड़ी दृष्टि थी वेंदसि त ॾिसंदो हुन में नामदेव खे कुते में भॻवानु ॾिठो आहे पोइ त डुकां पाईंदो पोइ खणी वियुसि बाटी बाटी थींदी आहे न ॾिठी अथव बाटी कणिक जे अटे जी हे ॻोढ़ो थींदो आहे ईअं उहा बरदाम तेल में पोइ विझंदा आहिनि पर अञा लॻायो ई न अञा बाटी कढियईं कुतो खणी वियुसि ऐं भॻुसि पियो थो माण्हू सम्झनि पिया अलाए बाटी तूं खसे त लाइ छा अड़े वञी करे बीहारे थी यार ईअं त न थोरो गहरो ज़रूरत हाणे ॾे आयो बि आहीं त वरी रुकी सुकी छो थो खाए हाँ इहा हिकु दृष्टि आहे पर परमात्मा जीअं सही पुछे त संतनि महापुरुषनि परमात्मा चयो आहे घटि घटि में हर घटि चाहे हाथी हुजे केवली हुजे आहे उनजो ई खेल सभु उहो ई आहे जीव जंत सभु तुद उपाय जित जित भाणा तित तित लाए सभु कुछ कीता तेरा होए नाही कुछ असाड़ा समझ में तॾहिं जो जॾहिं आयो आहे न के तुमरी कृपा ते तुद पछाणा तू मेरी ओट तू मेरा माणा तुझ बिन दूजा अवर न कोई सब तेरा खेल अखाड़ा हिकिड़ो सलोक हिकिड़े संत चयो आहे ब्रह्म हमारी जात ब्रह्म इनखे चइबो आहे ऐं ब्राह्मण बि उनखे ई चइबो आहे जंहिं ब्रह्म खे ॼातो हुजे ऐं तव्हां ब्राह्मण कुल में जनम वठण वारो कोई ब्राह्मण न थींदो आहे उनखे असां ब्राह्मण चवंदा आहियूं जंहिंखे इन जी ॻाल्हि जी ख़बर ई कान्हे उहो त शास्त्र जो सभु कढी ऐं पुथियूं कढी ॾेखारींदी हे हीअं थी हे हीअं कर हे हीअं कर हिन में छठी मिलाए ऐं हे मिलाए या हे शुभ थी या अशुभ थी हे टाइम थी शुगन थी अपशुगन थी सभु पोथियुनि सां उनजो पंहिंजो अनुभव कान्हे असली ब्राह्मण त मां चवां रविदास हुजे कबीर हुजे ये ब्राह्मण जंहिं ब्रह्म के ॼातो ब्रह्म जानने की चीज है ब्रह्म हमारी जात मात पिता श्री राम राम ये चारों तरफ समायला राम कोई व्यक्ति ना है ये जेको भी आए सब में राम मता राम मां चवां त तव्हां धनुषधारी राम ॾे हली वञो
उन भी इहो ई राम ॼातो जेको मां चवां थो पंहिंजे गुरुअ जे द्वारा, वशिष्ठ जे द्वारा। उन भी इहो ई राम ॼातो। इन ई राम खे ॼाणो आहे। ॿियो मतां सोचो त कंहिं मंदिर टिकाणे में भॻवानु वेठो आहे या कंहिं आकाश में वेठो आहे। मां त चवां तुंहिंजो घर तुंहिंजो मंदिर ते। इन सां तव्हां घृणा कंदा आहियो, घर में ग़लति व्यवहार कंदा आहियो ऐं पूजा कंदा आहियो। मां ॾिसां माई पूजा कंदी आहे, पाठ कंदी आहे, पंहिंजे मुड़ुस सां विढ़ंदी आहे, झगड़ो। उनजो मुड़ुस परेशान ऐं पुठाउनि पाठनि में ईअं विढ़ंदी अथसि, ईअं विढ़ंदी अथसि। उहो पंहिंजी ज़ाल खां ई बचंदो आहे, भउ थींदो अथसि पैसा। उहो ईंदो आहे जेॾीमहिल ऑफिस मां, ॾिठई ॼाण ॾिठई, वरी अचे चिलाईंदी, पेपर खणी वेही रहियो। ज़ाल ईअं आयसि, ॾिठई रोअण लॻी ज़ाल। चई तुंहिंजो प्रेम ख़तमु थी वियो आहे मूंसां। चई छो ख़तमु छो थी वियो आहे? चई हाणे तूं मूंखां पाण खे लिकाए थी। चई मां कीअं थो लिकायां? मां पेपर थो पढ़ां। चई पेपर ॾिस उल्टो, पेपर उल्टो, तूं पढ़े थो पेपर, मुंहुं ढके वेठो। ऐं माई त चिलाइण लॻी। चई पहिरियों जेॾीमहिल शादी कई, चई पियो तूं 14 जो चांद आहे। सत्यनारायण जो चंड ॾिठो अथव न? सत्यनारायण जो चंड ॾिठो अथव न? तूं 14 जो चांद आहे, मूंखे चवंदे हीअं चवंदे हीअं चवंदे, हाणे तूं पाण खे लिकाईंदो, पेपर उल्टो खणी करे पढ़े थो पाण। हाणे ॾिठई सभु सॼो ॾींहुं थी पढ़े पई, छा करे? वरी चएसि थो, हुननि जो वरी पाण में झंझट, पुठा पाठ खोड़ कंदा आहिनि। ॻाल्हाइण ॾिसी वरी मुड़ुस जो चएसि थो, केरु थो चए 14 जो चांद तूं न आहे, तूं 14 जो चांद आहे, अॼु बि तोसां प्रेम आहे, अॼु बि तोसां प्रेम आहे। ऐं बकवास बंदि कर, मां पेपर पढ़ां। ये प्रेम तो ये घर में उल्टा सीधा व्यवहारों कयो था। पाठ पूजाऊं दो कोड़ीअ जो थी, असली थी, घर मंदिर थी। इन में ही तुझा भाती, इन्हनि में ही परमात्मा है, तुझी पूजा है। मां जेको घर जो कमु कयो था या पूजा था, वो पूजा ना है। तव्हां जेको लोटो खणी करे वञो था किथे, अरे तुंहिंजो पुटु ईअं वेठो आहे, हुनखे रोटी करे ॾे, या तुंहिंजो मुड़ुसु आहे, हुनजो तुंहिंजो ससु आहे, सहुरो आहे, इन्हनि जी शेवा पूजा आहे। केरु आहे इन्हनि में? मां चयो छा मुंड में छा चयो? सुञाण। कॾहिं पंहिंजी ज़ाल खे ॾिठो थी? न ॾिठो थी। मां हिकिड़े खां पुछांसि पियो, सच ॿुधाए, कूड़ ॻाल्हायो थी त कसम थी झूना ॻाल्हायो बाबा जो। शादी कई घणा साल थिया थी? चई 30 साल। 30 साल में अखियूं ॿूटे करे ॾिस, ज़ाल जी शिकिल यादि थी? कूड़ न ॻाल्हाइजे, कूड़ न ॻाल्हाइजे। ॾिठई, चई साईं छो था पुछो? मां तो को प्रैक्टिकल थो कयां। चई न, मूंखे शिकिल ई यादि न आहे। जेकी जीत थी वेंदी आहे न, उनजी शिकिल ई यादि न ईंदी आहे। मां हाणे अखियूं ॻूठ, मां श्रीदेवी यादि थी? चई हा। मां माधुरी दीक्षित यादि थी? चई हा। कैटरीना कैफ यादि थी? चई हा। ज़ाल यादि कान्हे, ज़ाल जी शिकिल न थी अचे संतरे में। छो जो ज़ाल सां झगड़ो आहे त उनजो शिकिल न ईंदसि। मां जेके ज़ाल मुड़ुस विढ़ंदा उन्हनि अखियूं ॿूटिन, ज़ाल जी शिकिल बि यादि न ईंदसि। हाँ, तव्हां ये पाठ पूजाऊं कयो था, घर में परमात्मा ब्रह्म इहो ई आहे। ब्रह्म हमारी जात, मात पिता श्री राम। श्री राम असांखे इहो ई चारों तरफ़ असांखे पाले रहियो आहे, उहो ई आहे असांजो माता पिता। ग्रह हमारा शून्य में, अनहद में विश्राम। मां हिकिड़े ई सलोक खे सम्झें तो कोई परमात्मा जे लाइ तोखे ॿाहिरि वञण जी ज़रूरत ई कान्हे, तुंहिंजो घर ई परमात्मा आहे। मां हिकिड़ा सलोक चवां, हिते हाणे तव्हां ॿुधंदा हुजो न ॿुधंदा हुजो, असांजो सिंधी कुझु शास्त्र, हिकिड़ो सिंधी शास्त्र अहिड़ो आहे जेको असांजो हिकिड़ो ई शास्त्र आहे सिंधी, जंहिंजो नालो आहे स्वामी साहिब। ॿे जेके भी चाहे वशिष्ठ हुजे सिंधीअ में, टीका थियल आहे संस्कृत में,
चाहे रामायण हुजे चाहे भागवंत हुजे कुछ भी हुजे, पर हे जेको सिंधी असांजो शास्त्र आहे प्योर स्वामी साहिब जा सलोक, हाणे उहे सलोक मां चवां जेके वेदनि जा मंत्र आहिनि, हिकु हिकु सलोक हिते कंहिं ॿुधा हुजनि न ॿुधा हुजनि रायपुर जी मूंखे ख़बर कान्हे, बाक़ी मां चवां सिंधी सत्संग जिथे बि थींदो हुजे पूरे वर्ल्ड में अगरि स्वामी साहिब जे सलोक में कोई न कढियो हुजे अर्थ, त मां सॼा अर्थ ई उन मां निकिरंदा आहिनि। हाणे उहो स्वामी साहिब असांखे लफ़्ज़नि सां दड़को ॾियनि था, जंहिं अनुभूति कई आहे उहे पत्थर न पुॼींदो, वो चेतन में परमात्मा ॾिसंदो, चवंदो हिते ई आहे। हे सलोक पहिरियों ॿुधी वञिजो, वो दड़को था ॾियनि, ऐं दड़को बि कहिड़ो लफ़्ज़ चई करे जिन कंहिंखे जाॻाइबो आहे, तीअं हो चवे थो छा स्वामी साहिब, परमात्मा में तूं खाएं थो, परमात्मा में वेहें थो, परमात्मा में उथें थो, सॼो कार्यवाही तुंहिंजी परमात्मा में आहे। तूं काॾे थो सोची परमात्मा आकाश में या कंहिं मंदर में या कंहिं तीर्थ में, इते ई थी छा। अंधा की न ॾिसने, अंधा की न ॾिसने प्रत्यक्ष परमेश्वर खे, अंधा की न ॾिसने माण रखी अंदर में भोंदूअ जा भटकन, सुतैं सिध सही कयो स्वामी सुजागने, रता रंग रहने द्वैत वराए दिल में। अंधायो बोलियो था परमात्मा की, परमात्मा तू जिथे आई परमात्मा है। ॾिस सुञाण उनखे, पंहिंजे पुट में सुञाण, पंहिंजी ज़ाल में सुञाण, माउ में सुञाण। ऐं असांखे गुरुअ चयो छा आहे, कबीर जी न, अल्लाह अलख न जाए लखिया गुर गुड़ दीना मीठा, कहे कबीर मेरी शंका नासी सर्व निरंजन ॾीठी। हिते मां हर एक में परमात्मा के तो ॾिसां, उहो ई ईअं ॾिसंदी प्रेम पैदा थींदी, प्रेम ही परमात्मा है। साच कहूँ सुन ले सभी, जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो, जंहिं प्रेम कयो आहे उन ही प्रभु पायो आहे। प्रेम इते ई आहे, इते ई वचता, इते त घृणा द्वेष झगड़ो कूड़ वैर, माण्हुनि सां वैर, पाठ थी करे मंदिर ते थी वञे पियो। जेको त मां चवां कोई कंहिंसां नथो ॻाल्हाए, पंहिंजी माउ सां पीउ सां या दोस्त सां या कंहिंसां, ऐं वञी मंदिर में वञे थो, मां व्यर्थ अथसि मंदिर वञणु। हिकिड़े खां मां पुछणु वियो, जेको वियो उते मंदिर ते 1000 ॾाका चढ़ी करे उते अटैक आयोसि। माण्हू सभु मंदिर जा बीह करे हुनखे पंपिंग कयूं। हिकिड़ो डॉक्टर बि हुयो उते, कुदरत सां पंपिंग कयईंसि, साहु अची वियुसि, खणाए आयासीं घर। मां पुछणु वियोमांसि, चइबो साईं जान बची, मां ॾाकड़ूं चढ़ी करे वियुमि उते, मूंखे अटैक आयो, मां मरी वञा। मां ॾाकड़ूं चढ़ी करे वियो आहियां, अटैक आयो थी, 100 कदमनि ते भाउ थी, 25 सालनि खां सुञाणे पंहिंजे भाउ सां न ॻाल्हाईंदो आहियां, ऐं हीअं वियो आहियां ॾाकड़ूं चढ़ी करे, अरे इहे 100 कदम वञी पंहिंजे भाउ सां वञी मिली वञी भाटी पाईसि। मां भॻवानु ख़ुशि थी वञे, भगवान खुश थी वञे। प्यार कर ले तो इंसान से खुश भगवान हो जाएगा। इन सां तू द्वेष तो रख, इन सां विढ़े तो वञे तो मंदिरनि में टिकाणनि में बड़े तो वञे पियो। आहे उते भी मंदिर में तू ही, मस्जिद में तू ही हर जगह बसा हुआ मेरे खुदा। आद भी तू ही, अंत भी तू ही, सतगुरु ने दिया तेरा पता। सतगुरु चए तो इते सब थी, इते तुझी ज़ाल में, तुझे पुट में, तुझे पोटे में, इते इहे त आहे। चवंदा जो आहिनि घटि घटि में हर जू बसे। अरे ॿार खे बि ख़बर, हिकिड़ो ॿार हिकिड़े खे चएसि तो ॿुधाए भॻवान काथे आहे, त मां अंब ॼाए,
ॿियो ॿार चएसि थो मां तोखे 2 अंब ॾींदुमि ॿुधाए परमात्मा काथे नाहे। है शाबाश। ये ॿार जी भेण ॿार ऐसे ईअं ई ॿार नंढा चवंदा आहिनि भॻवान उन त ॿार खे जेको ईअं ख़बर आहे सभु जॻह भॻवान आहे किथां ॿुधो हूंदई चएसि थो सभु जॻह। हिकिड़ो ॿार त मास्तर पुछेसि थो पियो भॻवान काथे आहे? ॿार चएसि थो पियो बाथरूम में। मास्तर वायड़ो बाथरूम में कैसे? पप्पा जब बाथरूम में जाते हैं बहुत देर लगाते हैं, मम्मी आती है दरवाजे पे बोलती है हे राम। मैं समझती हूँ अंदर वो ही है। थ्योरी वो माई न चवंदी आहे हे भगवान अंदर अञा ते वेठो, तो ॿार सम्झे तो वेठो भी वही सच भी वही सच तो ॿुधाए आहे इहो आहे त असांजो प्रेम आहे इहो हली थो वञे तो कर हुन सां प्रेम उनखे रखेसि त सही उनखे रखंदव। इहो शिव ई आहे जेको आत्मा ई आहे जंहिंमें असांजो प्रेम आहे। पतीअ में हुजे पत्नीअ में हुजे न त पतीअ जो निकिरी वञे पत्नी जो निकिरी वञे त पत्नी पासे में न विहारियसि। इहो ई त आहे इन सां ई त प्रेम आहे। शरीर सां प्रेम न आहे। शरीर सां प्रेम हुजे त हुनखे खणी कश में विहारे छॾे सुम्हारे छॾेसि पाण सां करे। शरीर सां न आहे। इहा ई आत्मा ई आहे जेको परमात्मा आहे। इहो ई आहे सभिनी में आहे। हाथी किवले में हिकिड़ो ॿियो बणियो न आहे। घणा ॾिसी मथां गाफ़िल थिए। इहा दृष्टि थी ब्रह्म जी ब्रह्म हमारी जात। इहो संतनि जो थियो जिन इहो प्रेम कयो जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो। संत टेऊंराम जो शब्द आहे न रहने था याद से हरदम रखियो जिन प्रेम भगवत सा अमर नालो रहो तन जो हल्या जे जग में निवड़त सा दिसी दुख कीन के दरिया कुसण वेले जिना पुड़े क्या रोए थी खल्क युतन ल दिना जिन सिर शहादत सा सफाई सादगी सुंदर रखी जिन पान में पूरी वण्या सबके सदाई से हल्या जे जग किनायत सा सची सिक प्रीत शरदार की जिन गुरन में पूरी कहे टेम उहे धन धन हल्या जे जग खुदा कत सा रहन था याद से हरदम रखियो जिन प्रेम भगवत सा। इहो ई भगवत्ता भगवान ना है भगवत्ता है। माने करे सत्य चुम सत्य अखर सत्य जेको कढियो भगवान चंदुस त हली वेंदो कंहिं पुरुष में। छो भगवान पुरुष ई आहे छा ऐं तव्हां केरु आहे? भगवान सभु पुरुष भी आहे नारी भी आहे। ईअं न त धारणा ई मर्दनि में हली वञे। अगरि इहा स्त्री न हुजे त परमात्मा थींदो कीअं? अगरि पुरुष न हुजे त स्त्री कीअं थींदी? ॿई जेके अर्ध नारेश्वर चइजे अधु स्त्री अधु पुरुष इहो ई परमात्मा सभिनी में अधु उहो आहे। तव्हां ज़ाइफ़ुनि में बि पीउ जो अंश अथव माउ जो अंश अथव तॾहिं तव्हां आहियो। तव्हांजे अंदर में पुरुष आहे तव्हांजे अंदर में हिकु स्त्री आहे ॿिन्ही जो अंश अथव तॾहिं तव्हां आहियो। ईअं न सोचो जो पीउ मां ई थियो आहियां माउ मां बि थियो आहियां पीउ मां बि थियो आहियां। अगरि माई हुजनि त संसार थींदो? पुरुष ई पुरुष हुजनि संसार थींदो?
नथी सघंदो तीअं ई परमात्मा आहे। माण्हुनि जी धारणा कंहिं पुरुष में हली वेंदी आहे। न न, परमात्मा सभु आहे। तुम्हें भी परमात्मा है तो पुरुष भी अथी अंदर, स्त्री भी अथी, तॾहिं परमात्मा है। परमात्मा इते ही आहे, हाणे आहे, हिन महिल हींअर आहे। इन करे हे मां सलोक चुम, अंधा की न ॾिसनि प्रत्यक्ष परमेश्वर के माण्हू रखी अंदर में भोंदूअ जा फटकनि। हाणे अञा छा था चवनि, मूर्ख पूजा कने, मूर्ख पूजा कने परचेरी पत्थर जी, मूर्ख पूजा कने मां रखी अंदर में देही नित धुवन, भोग लगाइन भ्रांत जा बिना प्रेम नचने, से कीअं रंग रचने अविद्या जिन जी अग में। मूर्खता चवनि तंहिंखां पोइ बि असां नथा सुधरूं। पत्थरनि जी पूजा कयो था, चेतन खे नथा ॾिसो। बिल्कुलु साफ़ मूर्ख पूजा कनि परचेरीअ पत्थर, अञा धड़को ॾियनि था। छा था चवनि, पूजे को पत्थर, पूजे को पत्थर चरिया चेतन खे छॾे, पूजे को पत्थर, को यानी केॾा बि घणा माण्हू हिनखे हुनखे 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 एॾा, वो परमात्मा व्यापक चारों तरफ। छा थो चए स्वामी साहब, पूजे को पत्थर चरिया चेतन खे छॾे, पूजे को पत्थर जंहिं सभई साधन सिद्ध कया, तंहिंजी कर नज़र स्वामी चर अचर, व्यापक अथी वे सुने। चर में चाहे अचर में, हलण में चाहे बीहण में, मता ईअं सम्झो वण बीठो आहे त हुन में कान्हे को, वण में बि आहे, पक्षियुनि में बि आहे, पत्थरनि में बि आहे, पर पत्थरनि में सुम्हियल परमात्मा आहे। परमात्मा उन में बि आहे, पत्थरनि में बि आहे, वणनि में बि आहे, पक्षियुनि में बि आहे, पशुनि में बि आहे, इंसाननि में बि। इंसाननि में श्रेष्ठ इंसान सभिनी खां वधीक में वधीक सत्य जेको आहे त इंसान आहे, चाहे स्त्री हुजे चाहे पुरुष हुजे। इन जो इंसान ही उन परमात्मा के ॼाणे सघंदो आहे, बाक़ी कोई न। 84 लख योनिन में 83,99,999 एक इंसान ही आहे जेको सत्य उहो ही वधई मथे चढ़ी वञे, भगवान थी वञे। बुद्ध, महावीर, राम, कृष्ण इंसान ही हुया कि ॿियो कुझु भगवान थी विया। ऐं इहो ई इंसान वरी अहिड़ो किरई त पशु खां बि हेठि, पशु बि सुठा, इहो ई इंसान हेठि किरे। हिटलर करोड़ माण्हू मारिया, इहो इंसान हिकिड़े ई माण्हू अमेरिका मां नाइट्रोजन हाइड्रोजन जो बम वठी हिरोशिमा नागासाकीअ में 2 शहर जापान जा, 1 मिंट में 1.5 लाख माण्हू मरी विया। इंसान बम उछलाए, इंसान हैवान, इहो ई इंसान किरई त पशु खां वियल, इहो ई इंसान मथे चढ़ई त भगवान थी वञे। इन करे सभिनी खां श्रेष्ठ इंसान खे ई चयो वियो आहे। पर इंसान हेठि किरे त किनो में किनो ऐं चढ़े त इहो ॿियो केरु आहे? ॿियो कॾहिं अॼु ॾींहं ताईं ॿुधो अथव या कंहिं कुते ॿिले पातो आहे? कंहिं पातो आहे? मीरा पातो आहे, कबीर पातो आहे, रविदास पातो आहे, जिन बि गुरु नानक पातो आहे, सभिनी जिन पातो आहे ये इंसान ही हुया। स्त्रियूं हुयूं चाहे पुरुष, इंसान ने ही पातो आहे। कीअं पातो अथऊं? इते ई हे सभु पत्थरनि खे थो पूॼे। हे त धड़को था ॾियनि, चरिया कंहिंखे चए चरियो, पूॼे को पत्थर चरिया चेतन खे छॾे। चेतन त तुंहिंजे पुट में वेठो,
पत्थर के लगाए तो भोग पंहिंजे पुट खे विहारियूं खाराई चओ मुंहिंजो हे प्यारो तो खुली नंढड़ो ॿार त असां हिकिड़ो खेल मां ॾिठो अॼु खां 55 साल पहिरियों नन्हा फ़रिश्ता छा त ॿार हुयो जेको गानो बि हुयो इसमें ईश्वर अल्लाह जीसस इसमें पाया बच्चे में है भगवान बच्चे में है रहमान बच्चा जीसस की शान ये तो बच्चा है महान जग में बच्चा मंदिर मस्जिद और गिरजे में जिसका नूर समाया जिसका नूर समाया एक नन्ही सी जान में छुप कर वो अपने घर आया वो अपने घर आया पापी मन को पावन करती इसकी हर मुस्कान ये तो बच्चा करें ॾिठो थी सुञाण इते ई पंहिंजे नंढड़े पोटे खे केॾी महिल मुटुक पाए करे ऐं बंसुरी ॾिस हथ में घर में ईअं हलाई चयो भेण कृष्ण आयो असांजे घर में कॾहिं ॾिस त सही पर माई छा पई करे ठाकुरनि खे पूजा पई करे शास्त्रनि खे पई वेठी पढ़े ऐं ॿार आयुसि पोटो उते कई सूसू अहिड़ो चंपो ऐं असलीअ खे मारे रखी नकली खे पूॼे पई पोटो आयो अथसि वरी हिकिड़ो ॼणो ईअं वेठो नाम पियो जपे पोटो अची करे नंढड़ो पोटो प्यार सां अचे ऐं पंहिंजे ॾाॾे जे कश में ईअं वेठो ईअं छिड़क मार के छी 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 खणी परे करे छॾे मां पापी तू ये नाम तो जपी अरे असली भगवान तो तुझे कश में अचे वेठी उनखे न ॾिठी ये थी पापी माण्हू चवंदे असां त पूजा कंदा आहियूं पाठ कंदा आहियूं दुकानदार वटि अगरबत्ती पोइ ॿारे ग्राहक आयो अथसि खंड वठण वीचारो 10 मिंट थी विया आहिनि चएसि तूं भाई मुंहिंजे घर में महिमान आहे तूं मूंखे जल्दी खंड ॾे हीअं पियो करे धोआ ॾिसे नथो पूजा थो कयां अरे भाई मूंखे महिमान आहे कुदरत वरी मां उते बीठो ॾिसी करे मूंखे त मैं कंहिंखे थो मनाई चई भॻवान मैं भॻवान मंझंदि चई हा साईं मूंखे हुयो अॼु ड्राफ्ट कढाइणो आहे चवां तो पैसा ॾिना मां हाणे जेके अचणा हूंदा आहिनि उहे बि न ईंदा आराम खोड़ हे तूं धंधो थो करे पियो वो ग्राहक असुल तुंहिंजो भॻवान बीठो आहे 10 मिंटे खां बीठो आहे उनखे तूं सौदो नथो ॾीं पियो तूं पुटु तो हीअं करी पियो कॾहिं न ईंदी ग्राहक मां ग्राहक में जंहिं न ॾिठो ऐं तूं मां त चवंदो आहियां दुकान ते कॾहिं मंदरु न ठाहिजे कोई मंदरु न ठाहिजे छो तुंहिंजो दुकान हलाई तो इहा पूजा कान्हे का उहे कॾहिं दुकान हलाई न सघंदो मां वहिंवार रख फर्स्ट क्लास ग्राहक अचे भॻवान जो रूप सम्झी करे उनखे सौदो ॾेसि ऐं खिली करे ॻाल्हाएसि मां पूजा थी वेंदी ऐं माण्हू पैसा नथा ॾियनि ॾेसावर ते अगरबत्ती था ॿारनि ॾेसावर वेठो थो चिलाए हे भेण बेकार आहे भेण हिकु भेरो ग़लतीअ सां मुंहिंजा 25,000 अची वियसि खाई वेही रहियो आहे ॾे ई नथो हे तूं पूजा थो करे हुनजा 25,000 खाई विया चएसि तो हुनजी भुल अथसि मां सचा पैसा अथसि हुनजा साईं सिधी हुनजी एंट्री लॻी पई आहे ऐं तो वटि एंट्री कान्हे उहो चए थो साईं मुंहिंजा पैसा अथसि ठग कॾहिं बि अहिड़ा माण्हू सदाईं ॾिसजांइ मोहताज हूंदे जेॾीमहिल बि लखु खपंदो नी न पिनंदे पिया ॾिजांइ तयार ऐं पूजा तेज़ कंदे मां पूजा न कर वहिंवार कर कंहिंजो बि रुपयो वधीक अची वञे चएसि खण पंहिंजो मां असांजे सिंधियुनि में त हिन महिल
ॾिसंदा कंहिंखे बि ईअं वधीक अची वेंदा आहिनि बिल्कुलु प्राह ॾेई वेंदा आहिनि चवंदा आहिनि असांखे ईअं न खपे। भई सिंधी काॾे जो काॾे चढ़ी विया आहिनि। सिंधी असांजा ईअं आहिनि कान को इको दुको ईंदो आहे ईअं पिया खल जेको ॿुधायोमांव जेको ईअं ग्राहक बीठो आहे वेठो थो ईअं करे अरे ग्राहक खे ॾे जेको तुंहिंजो ग्राहक भॻवानु आहे उहो बीठो आहे हुनखे चई तूं 10 मिंट थी विया आहिनि मां वेठो थो खंडु खंडु कयां वरी ॿियो दुकान बि कोई आहे कान तूं ई खोलींदो आहे सुबुह जो पर हे वेठो थो चए ड्राफ निकिरे हिन निकिरंदुसि ई कान ड्राफ कुछ भी पैसा अचना हूंदसि त न ईंदसि। आभा मंडल ठहंदे तुंहिंजे हृदय सां मन सां वाणीअ सां कर्म सां मन सां वाचा कर्मना वाणीअ सां मिठो ॻाल्हाए मन सां सुठो सोच हथनि पेरनि सां सभिनी खे प्यार ॾे इन्हनि हथनि पेरनि सां कोई प्यार ॾींदो आहे कोई चंबो हणंदो आहे इन ई वाणीअ सां एॾो किनो ॻाल्हाईंदो आहे हा कढी छॾींदो आहे इन ई वाणीअ सां माण्हूअ खे ठारे छॾींदो इहा ई वाणी आहे वात तूं इहो हिकु ई आहे इहो ई वात ॻाल्हाए थो इहो ई आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार।